रमज़ान छा हाल आहे? ख़ुशि आहीं? ख़ैरु आहे? कीअं तबीअत सही आहे? ख़ैर अमीन दुआऊं तुंहिंजूं तूं ॿुधा तूं ख़ुशी ॿियो ख़ैर आहे? शुक्र आहे शुक्र आहे। कीअं कमकार सही आहे? सही आहे अल्हम्दुलिल्लाह सही आहे कमकार बि सही आहे तूं पाकिस्तान अदे वारा सब ख़ुशि आहिनि? हाँ सब खुश बाशन तूं ॿुधा हेॾे हमरा सब खुश आहिनि? शुक्र आहे शुक्र हमरा तो वारो वियो मुल्क कीअं आहे हाणे? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सही लॻो पियो आहे? अल्हम्दुलिल्लाह। हाणे मां भाई अचण जो टाइम बि हूंदुसि? हा अचण में हिकिड़ो महीनो अथसि अफ़ीलिया तो छुटी वठिजां वेंदासीं समुंड घुमण। सही आहे मां अॻे चकर हलियासीं यार त हलिया ते हा वॾो मज़ो। ॿिया बि दोस्त हूंदा पर तूं त लाज़मी आहे न ख़ासि माण्हू आहीं। हाणे असांखां सवाइ तूं घुमंदे मज़ो ईंदुई सम्झी तूं कोन ईंदुई? तोखां त मज़ो आहे ई कोन। ओ अल्लाह ख़ैर कर बसि खमीस ॾींहुं मां मोकल हणंदुसि। अल्लाह ख़ैर करे इंशाअल्लाह। वाह जो हिननि जी दोस्ती आहे पर हिन दोस्ती जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। तरसो अॼु जे तव्हांखे मूं न वेड़ायो न मुंहिंजो नालो बि वखार न आहे। ठीकु मगर तूं परेशान आहे सफ़ा ॻाल्हाई कोन। न परेशान आहियां तव्हां हिकु हज़ार रुपया हा दोस्त पाण सुठा सही आहे सही। अल्लाह ख़ैर करे मूंखे बि कमु आहे थोरो शाम जो ईंदुसि इंशाअल्लाह। भली ठीकु आहे अल्लाह ख़ैर करे तूं भली हल पंहिंजे कम ते। ठीक है अल्लाह खैर कंदो। ठीक है हाँ अगर छाल थई खुशी ॿियो ख़ैर आहे? खैर लॻो सब सही आहे? तूं ॿुधा? अल्लाह या करो रब एहसान। अमीन भलो दोस्त हो आयो 10 साल खां वठी दोस्ती हले थी भाइरनि वांगुरु। थोरो घणो जो कमु पवे थो अमीन में त असां सां बसि कंधु कढाए कोन थो असां लाइ हाज़ुरी हाज़ुर आहे। उहो त आहे पर यार ॻाल्हि ॿुध अमीन सही माण्हू न अथई तुंहिंजे मुंहं ते तुंहिंजो पर ॿाहिरि तुंहिंजी गिला कंदो अथव अथई। हाणे मूंसां मिलियो अॻु में तोखां अॻु में मूंसां मिलियो तुंहिंजा अलाए छा छा चवंदो ईअं हूअं सही न आहे ईअं जेॾी महिल वञी सुनो ख़राब यार अहिड़ो अथई अमीन। अमीन ते पूरो भरोसो आहे ॿुधे न अमीन मुंहिंजे बारे में ईअं कॾहिं बि न चवंदो। अमीन असांजी माना 13-14 सालनि खां वठी दोस्ती आहे हिते भाइरनि वांगुरु रहिया पियो अहिड़ी त ॻाल्हि अमीन कंदो ई कोन आहे असांजे मूं ते यकीन कंदो कर रमज़ान मूंखे चई आहे तॾहिं त मां तोसां ॻाल्हि कई आहे न मूंसां तुंहिंजी गिला कई आहे सही बाक़ी मां न ते बाक़ी हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। थी सघे थो तूं बि दोस्त माण्हू मूंखे इहो सुठो जो ॿुधाए बसि वधीक पाण सोचे सम्झे हाणे क़दम खणिजे मां मुंहिंजो फर्ज़ु हो मूंखे ॿुधाइण ठीकु आहे पोइ ॻाल्हि ॿुधी अथई जी हाणे तुंहिंजो मां निमक खाधो आहे। हा ॿुधा रमज़ान जेको आहे सही माण्हू अथई न यार मुंहिंजो दोस्त माण्हू आहे ईअं बाबा तुंहिंजी गिला कंदो तो अथई हाणे तुंहिंजो निमक खाधो अथमि यकीन जे करे हाणे जे यकीन न करे तुंहिंजी मर्ज़ी आहे। ईअं कोन कंदो यार इहो मूं ते हुनते भरोसो आहे। न भरोसो लाज़मी पंहिंजे भाउ ते बि न कर बाक़ी तूं चई थो थी थो सघे हाणे उहो तूं पाण तरतीब कर सोच ॾिस। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम माफ़ करना यार बैठो हुजे ॿियो ख़ैर आहे? वे वञिणो हो दुकान ते आओ कमकार छॾाए छॾी कार छॾाए छॾियोसीं। आओ हा बसि मन तो 2 मिंट थोरो कचाड़ी करे हाल वाल करे वरी वञूं। न भलो भलो करे अल्लाह ख़ैर कंदो ॿियो दे हाल शुक्र अल्लाह तुमदा ख़ुशी मज़े में। ख़ैर आहे हा अल्हम्दुलिल्लाह तुमदा ख़ुशी ख़ैर ॿुध जी जी हिकिड़ी ॻाल्हि चवई ॿुधा हा त हिकिड़ी ॻाल्हि मां सां कई अलाए हिकिड़ी यार यादि न आहे मूंखे गौर कई न मूंखे यादि न आहे यार होटल ते यार न कई मई हा अधे रमज़ान जे बारे में इहा यार हक़ीक़त पुछा के अधे रमज़ान सां तक़रीबन 10-12 साल खां मुंहिंजो दोस्ती आहे। हा कॾहिं अहिड़ो लफ़्ज़ मां ॿुधो कोन अथमि न उनजे वाता न ॿियो केरु दोस्त हुयो। इहो तुंहिंजी ॻाल्हियूं करे थो ॿियो तोसां ॻाल्हियूं न कंदो पर सम्झनि था पर मां तोसां क्लियर ॻाल्हि कयईं थो तोसां ॻाल्हियूं करे थो न अॼु सुबुह मूंसां ॻाल्हि कई आहे तुंहिंजी अॼु वरी सुबुह हा तुंहिंजे बारे में सही में हा सुबुह मूंखे चई अमीन सही माण्हू पोइ यार थी थो सघे ऐं मां वॾो इंसान कस खाईंदो आहियां ऐं मूंखे ईअं बि चई न मूंखे चई यार सही माण्हू न आहे वरी चई ॿाहिरि ते हलंदासीं इन जूं मुंहिंजी ॻाल्हियूं न हलंदो हुते रुपयो ख़र्च नथो करे रुगो खाइण जे पोयां आहे। अच्छा ईअं चई हा तूं सही माण्हू मां तॾहिं ॻाल्हि थो कयां ॿुधी न त मां छॾीसि मां चयो हे यार सही माण्हू रमज़ान न आहे तूं पंहिंजे दोस्त जी गिला थो करे मुंहिंजी बि कंदो हूंदो मां छॾीसि मां तोखे ॿुधाए थो छॾी बाक़ी हाणे तूं जी आहे मर्ज़ी आहे न न तूं वाक़ई सही थो चईं कल्ह बि मूंखे चईं वरी अॼु वरी सुबुह तोसां ॻाल्हि कयां त बसि हाणे थोरो पाण खे सम्झ न न हाणे बसि मुंहिंजा तूं अखियूं खोले छॾिया हा न ॿुधी बाक़ी ॻाल्हि मुंहिंजी न कजे मतां रमज़ान खे ॿुधाई मूंखे न तूं हाणे दोस्त आहे 3 महीननि जो वास्तो आहे तोसां माण्हू भलो सफ़ा निकितो हाणे उहो 10 साल गिलाऊं थो करे कंदो तो अथई सफ़ा सही माण्हू न अथई हक़ीक़त पुछा के ॾाढो ॾुख थियो छॾे ॾीसि बसि छॾे न न बसि अॼु वेंदुसि कमरे ते ॻाल्हाईसीं न ॻाल्हाईसीं न बसि छॾे ॾीसि ठीकु आहे ठीकु आहे मां वेंदुसि थोरो मुश्किल आहे पोइ अचिजांइ राति भला कचहरी न वञिजे रमज़ान ॾे ठीकु आहे बसि यार रमज़ान तो त इहा उमेद कोन हो हक़ीक़त पुछा करे न छा थियो ब्रो यार तूं माण्हुनि सां गिलाऊं थो करे हिकु दोस्त खे चईं त अमीन खे मां थो खारायांसि अचे थो ख़र्च नथो करे 10 साल में माना अहिड़ा शिकायतूं या ॾुख ॾाढो थियो हक़ीक़त पुछा करे यार अहिड़ी ॻाल्हि मूं कंहिंसां कई कान्हे अञा हिकिड़ो दोस्त ईंदो आहे जेको उहो बि अचे जेको चई वेंदो आहे त अमीन हीअं थो चए तुंहिंजे बारे में हीअं में असां त यार अहिड़ी ॻाल्हि दिलि में रखूं ई कोन तूं छो रखी थो भला इहो दोस्त वकार त कोन्हे
अथई मूंखे वकार चई वियो अथई पोइ हाणे यार तो मूंखे बि कल्ह चई वियो वॾो लाहा पाण खे ॿिन्हिनि खे विढ़ाए पियो जी हा दोस्तो इहो नंढिड़ो मैसेज हो जी रमज़ान अदा असांजो नंढिड़ो पैगाम तव्हां दोस्तनि ताणी त जीअं पाण में दोस्त जेके बि घाटा दोस्त रुठल आहियो उन्हनि दोस्त खे मुंहिंजी गुज़ारिश आहे पाण में परचो ठाह कयो दोस्त हिकु सरमायो आहिनि ऐं हिन वीडियो खे ॾिसो शेयर कयो ऐं लाइक कयो लाइक ऐं कमेंट कयो ऐं असां चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो